मदजी में मुड़ुस ऐं सोहरनि जे मुबैना ज़ुल्म खां तंग अची औरत मासूम ॿारड़े समेत थाणे ते पहुची वई। अबासी पाड़े वासण मसमात सभा परवीन दल पंहिंजे 3 वरहनि जे मासूम पुट लुकमान दल सां गॾु वुमेन सेल थाणे ते पहुची दाहींदे चयो आहे त घर जो ख़र्च पको घुरण तां संदसि मुड़ुस अब्दुल कादिर दल मारकुट करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त मुड़ुस जे ज़ुल्म जबर जी दाह ॾियण ते संदसि सोहरे गुलाबदीन दल, ॾेर अब्दुल करीम, अब्दुल समी, अब्दुल कयूम ऐं ॿिनि तदारुक करण बदिरां ख़ामोश रहण लाइ जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंखां पोइ हू तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुती आहे। औरत जे अहिड़े बयान खां पोइ वुमेन सेल जे पुलिस खेसि 4th एडिशनल सेशन जज लाड़काणो हफ़ीज़ रहमान मेमण जे अदालत में पेश कयो। अदालत औरत जे बयान बाद खेसि पुट समेत दारुल अमान उमाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालती हुकुम बाद वुमेन सेल पुलिस मसमात सभा परवीन दल खे 3 वरहनि जे मासूम पुट समेत दारुल अमान मुंतक़िल करे छॾियो आहे।